जंगशाही में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ इलेक्शन 2024 वेझो ईंदे ई उम्मीदवारनि चूंड वरक मुहिम तेज़ करे छॾी। यूसी जंगशाही में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार NA 225 सादिक मेमन ऐं PS 75 जो उम्मीदवार सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, महमूद आलम शाह, इम्तियाज़ कुरैशी, अब्दुल हमीद सूमरो ऐं ॿिया 100 कारकुन साण करे मोरो पुल खां रैली कढी जंगशाही स्टेशन ते जलसो कयो वियो। उम्मीदवारनि जलसे खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ग़रीबनि जी ख़िदमत कई आहे। अटो लटो अझो रोज़गार जी अवलेन तरजीह ॾेई मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो मशीन खणी निकिता आहियूं। 8 फेबरवरी ते तीर ते वोट हणी वॾी अक्सरत सां अवां असांखे कामयाब कंदा। असांजी जीत ते अवां जी जीत आहे। असांखे वोट ॾींदा, इंशाल्लाह अवां जा मसइला हल कया वेंदा। यूसी जंगशाही यूसी कोहिस्तान में पाणी मसइलो, ॻोठनि में गैस, स्कूलनि जी बिल्डिंग मरमत ऐं ॿिया मसइला जल्द हल कया वेंदा।